नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े पारां MPA सरदार चांडियो जे घरनि ते पुलिस चढ़ाई जी मज़म्मत कई आहे। सरदार चांडियो हिन केस में ज़मानत ते आहे ऐं बुरहान चांडियो जो नालो केस मां ख़ारिज थी चुको आहे। पुलिस चांडिया भाइरनि जे घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल कयो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी जी ओट में MPA जे घरनि खे कड़ो चाढ़े इज़त खे छियो रसायो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े पारां MPA सरदार चांडियो जे घरनि ते पुलिस चढ़ाई जी मज़म्मत कई आहे। सरदार चांडियो हिन केस में ज़मानत ते आहे ऐं बुरहान चांडियो जो नालो केस मां ख़ारिज थी चुको आहे। पुलिस चांडिया भाइरनि जे घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल कयो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी जी ओट में MPA जे घरनि खे कड़ो चाढ़े इज़त खे छियो रसायो आहे।